नाज़िम, खेंजो जे रेगिस्तानी इलाइक़े में ग़रीब तबके सां तालुक़ रखंदड़ रहीम यार ख़ान मासी पोरियत काठियनि मां कोयलो ठाहे पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र कनि था, पर वापारी तबके तरफ़ां मुनासिब अघ न मिलण करे सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अरबाब मंगरियो जी ही रिपोर्ट। जी त नाज़रीन, खेंजू भरिसां रेगिस्तान जे इलाइक़े में मौजूद आहियां, जिते ग़रीब तबके जा रहीम यार ज़िले खां आयल पोहरत माण्हू हिते कोयलो कढी करे पंहिंजा नंढा नंढा बच्चा वठी करे हिते कोयलो कढी करे बाज़ार में वेचे करे पंहिंजे नंढड़नि जो गुज़र सफ़र करनि था। अचो त उहे मज़दूर असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। मस्कीन ग़रीबां मूंखे चौथों साल आहे मां हिते वेठो आहियां, काठी जो कारोबार कंदो आहियां। काठी मुल्ह सां वठंदो आहियां, 600-700 रुपयो मज़दूरनि खे दिहाड़ी ॾियां थो पियो। मुल्ह सां काठियूं वढे कोयला साड़ां थो। महांगाई आहे, कुझु कोन थो बचे। वापारनि ॾे माल वञे थो, वापारी लौसां था हणनि, असांखे रेट नथा ॾियनि, असांखे बुख मरदे असां धंधो कयूं था पिया। गवर्नमेंट खे अपील कयूं था असां त कुझु महिरबानी करे को रेट वधायो, असांजो कुझु थिए। ना मूंखे ज़मीन न बनी न वनी का शइ न आहिनि, नंढा नंढा बच्चा था वे। महांगाई जो दौर आहे, 2600 रुपये मां अटो थो मिले, 50 रुपये किलो वाङण 60 रुपये था मिलनि, 200 रुपये किलो खंड थी मिले, मिर्चनि जो 200 रुपये जो पाउ थो मिले। काॾे वञूं, 100 रुपयो पंचर जो लॻो पियो, मोटरसाइकिल जो काॾों पूरे कयूं। गवर्नमेंट सां चऊं था महिरबानी करे असां सां को रहम दिली। जिला रहीम यार खां कनु है वैसे ये कोई थी गए न से 8 साल था। इतना 8 साल थी गए जी हां जी। या काम करेंदे पैसे अच्छा शुक्र है वाली पेट पलदा पे अपना। अच्छा। तैयार करेंदे को 3 दिन तिकर बठी बंद थी वेंदी है। अच्छा। हां वल हूं को पानी मरेंदे से कढेंदे से वल रखेंदे से 1000 रुपया 800 रुपए तू चेंदे पेन तगु सुनारे न के चा में ने कोनु आरती तो विचेंदे लगी तो 80 रुपया किलो गिंदे पे नगु। जैसा रखने से रेट थोड़ा बाद वजे बाल सारे छोटे छोटे गुजारा सारा नहीं चलता। रेट 1000 रुपया मिल दे 800 मिल दे, पर साकू खर्चे बहुत ज्यादा थी नुकसान पमदे। ज्यादा ना लोड करूं ट्रैक्टर का किराया अपना खर्चा ढीक खर्चा थी वे वाला बोरिया गिनू वाला तांग इतना काम नहीं चलता सारा। रेट थोड़ा वाद वजे ते मेहरबानी थी से। नाज़रीन, तव्हां हिन मज़दूरनि जी वीचार ॿुधा, इन्हनि जो इहो ई चवणु आहे त असां परे खां आयल ग़रीब तबके जा माण्हू हिते रोज़गार करण, हिन कोयले में ॾाढी महिनत आहे। इन महिनत जे बावजूदि असांखे रेट घटि मिली रहियो आहे। असां बाज़ार जे तरफ़ वञूं था त असांखे रेट घटि मिले थो। हिन जी महिनत यादि आहे। हिननि जो आला इख़्तियारनि खां इहा अपील आहे त असां ग़रीब तबके जा माण्हू आहियूं, इन जो रेट वधायो वञे जीअं असांजे बच्चनि जो गुज़र सफ़र थिए। कैमरा टीम सां गॾु अरबाब मंगरियो, मेरान टीवी।